स्वाति अॼु शाम जो मासीअ घर घुमण हलूं? हा 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 मज़ो ईंदो। चई त छॾियो थी मांसि पर छॾींदी थोरी, हीअ मथो खाई वेंदी, न मूंखे पुॼे ई नथो, छा कयां? अरे वाह वाह वाह, मम्मी चयो थी मासी जे घर हलंदासीं। मासी गरम गरम पकोड़ा तरंदी आहे, लाग वारी भाॼी ठाहींदी आहे, गाजर जो हलवो, वरी आइस्क्रीम बि खाराईंदी आहे मथां। मां चयो त टक्कड़ में वञा थी, सॼा कम निपटाए फटाफट घर ईंदमि, मासी घर जल्दी वेंदमि। आहा आहा। अरे चओ त सही था, जीअं न नंढे ॿार खे चइबो आहे की हलंदासीं, पोइ उहो पुठियां ई पइजी वेंदो आहे की केॾी महिल हलंदासीं केॾी महिल हलंदासीं। हाणे त इहे छॾींदव ई कोन। अची वई यार, स्वाति थकिजी पई आहियां ॾाढो, नथा हलूं न अॼु, ॿिए केॾी हलंदासीं। हाणे हलणो ई पवंदव तव्हांखे, तव्हां चयो तव्हां हलंदव, अगरि तव्हां हाणे न हलिया आहियो त भई हीअ त जिजा लॻी पई आहे। मम्मी नथी हले।